अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। आप लोग सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। ताजिक हज़ारा ऐं उज़्बेक बिरादरीअ जे अफ़गान हुकूमत में अॻवाननि सां मुलाक़ातुनि बाद मखलूत हुकूमत लाइ ताजिक हज़ारा ऐं उज़्बेक बिरादरी जे अफ़गान हुकूमत में शमूलियत लाइ तालिबान सां ॻाल्हियुनि जी शुरूआत करे छॾी आहे। उन्हनि धड़नि जी शमूलियत हिकु पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान जी ज़ामिन हूंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट। अवाम वफ़ाक़ी हुकूमत मां बेज़ार थी चुको आहे। महांगाई अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। अॼु जनमभूमि में पीटीआई जो सियासी मौत वाक़िअ थियो। कैंटोनमेंट बोर्ड जूं चूंडूं को ग़ैर मामूली मुक़ाबलो न हो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ जो सियालकोट में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिजलीअ जे बिलनि ते इनकम टैक्स खे रद्द करे छॾियो। महांगाई खां छुटकारो हासिल करण लाइ पीटीआई जी हुकूमत खे घर भेड़ो करणो पवंदो। महांगाई ख़िलाफ़ अवाम खे घरनि मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ॿाहिरि न निकिरंदासीं त इमरान ख़ान जा हमला जारी रहंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। तालीम खाते पारां सामान जे गैर कानूनी ख़रीदारी में IBS सखर जा अमलदार मुलविस हुजण जो इंकिशाफ। ऑब्जर्वेशन मेमो में सामान जी ख़रीदारी लाइ कमेटीअ जी जोड़जक में कानून जूं भञकड़ियूं ज़ाहिर थियूं। ऑब्जर्वेशन में चयो वियो आहे त SPPR रूल्स जे उबतड़ प्रोक्यूरमेंट कमेटीअ में ख़ानगी माण्हू खंया विया। IBS सखर जे वाइस चांसलर खे कानून जे उबतड़ कमेटीअ जो चेयरमैन बणायो वियो। सिंध हुकूमत पारां डिघे शख्स नसीर सुमरो जे इलाज जो ख़र्च भरण जो ऐलान। सेहत खाते पारां आगा खान अस्पताल खे लेटर जारी कयो वियो। सेहत खाते जे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जो चवणु आहे त नसीर सुमरो जो सरकारी ख़र्च ते आगा खान अस्पताल मां इलाज करायो वेंदो ऐं खेसि इलाज में हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वेंदी। हैदराबाद में भिटाई नगर थाणे जी हद मां जामशोरो रोड ऐं घोड़ा ग्राउंड तां ॿिनि ॼणनि जा लाश ठाहिया। लाश जी सुञाणप न थी सघी। लाश सिविल अस्पताल मुंतक़िल। रेंजर्स ऐं पुलिस जी कराची में औरंगी टाउन जे इलाइक़े कट्टी पहाड़ी में गॾियल कार्रवाई। क़त्ल ऐं धाड़नि जे केसनि में इंतिहाई घुर्बल। ॿ जवाबदार सादिक उर्फ लंगड़ा ऐं आमिर उर्फ दुरानी गिरफ़्तार। ऐं गौसपुर भरिसां दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े मां हथियार बंदन हथां अगवा थी वियल 3 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ SSP कश्मीर अमजद अहमद शेख जी अॻवानी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी ॻोठ जीअं त जागीराणी ते चढ़ाई। पुलिस ऐं ॾोहारियुनि में रॉकेट लॉन्चरनि ऐं एंटी एयरक्राफ्ट जो इस्तेमालु। फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। SSP जो चवणु आहे त मुख़बिन जी बाज़ियाबी ऐं दहशत जी अलामत बणियल जीअं जागीराणी जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो।